डीजी में सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले पारां मुतालबनि जी मदद लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टर मोहम्मद खान शर, डॉक्टर कैलाशपति ऐं ॿियनि चयो त ॿियनि सूबनि में पैरामेडिकल स्टाफ खे रिस्क अलाउंस ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं मिलनि पियूं, पर सिंध सूबे में ईअं न पियो थिए। असांजो सभ खां पहिरियों मुतालबो इहो आहे त बिना कंहिं हॿक जे, बिना कंहिं देर जे असांखे उन स्टैंडर्ड मुताबिक़ किट्स ॾिनियूं वञनि जंहिंसां घटि में घटि कोरोना जो बचाव थी सघे। उन खां पोइ ॿियो मुतालबो असांजो जेको आहे उहो इहो मुतालबो आहे त जेकॾहिं कंहिं बि स्टाफ जे माण्हू जी, उहो डॉक्टर खां वठी करे स्वीपर ताईं हुजे, जेकॾहिं उहो कोरोना में वठी थो वञे पियो त उनजो सॼो घर मुतासिर थिए थो पियो, उनजी सॼी फैमिली मुतासिर थिए थी, उनजा ॿिया कमाईंदड़ माण्हू मुतासिर थियनि था पिया। त असां उनखे चयो आहे त जंहिं तरीक़े सां सॼी दुनिया में इहो आहे, रिस्क अलाउंस जो मतिलबु ई इहो आहे त जान जोखे में आहे। असांजी जान जॾहिं जोखे में आहे, असां जॾहिं ख़तरे में आहियूं, त असां जॾहिं चऊं था त असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे ऐं सॼे टिनी सूबनि में मिले थो पियो, त पोइ असांखे सिंध हुकूमत छो थी थिए ऐं असां सां हेल्थ मिनिस्टर वाइदो करे उनजे बावजूदि असांखे उहो रिस्क अलाउंस न ॾिनो। हुननि चयो त असांजो समूरो अमलो वबाई सूरत हाल में बि पंहिंजा फर्ज़ निभाए रहियो आहे ऐं जांच कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त संदन मुतालबा तस्लीम कया वञनि, ॿी सूरत में जांच जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।